त सतो गुण जॾहिं हूंदो आहे न त गीता भगवत गीता में श्री कृष्ण भॻवानु ॿुधायो आहे त सतो गुण जॾहिं मथे हूंदो न त रजो गुण तमो गुण हेठि हूंदा। हिकु गुण मथे हूंदो आहे, ॿ गुण हेठि दॿियल हूंदा आहिनि। त अहिड़ी तरह सां रजो गुण मथे हूंदो न त सतो ऐं तमो हेठि हूंदो, ऐं तमो गुण मथे हूंदो त सतो ऐं रजो गुण हेठि दॿियल हूंदो। हूंदा टई आहिनि। चओ हरे राम। हरे राम। सतो गुण मथे हूंदो त माण्हूअ खे लॻंदो भॼन ज़रूरी आहे, सेवा ज़रूरी आहे, सच ॻाल्हाइणु ज़रूरी आहे, कूड़ न ॻाल्हाइणु खपे, दया करणु खपे, कंहिंजी दिलि न दुखाइणु खपे। ऐं जॾहिं रजो गुण वधी वेंदो त चवंदो अरे सत्संग भॼन थींदा रहंदा आहिनि, हिन महिल मौक़ो आयो आहे पैसा कमाइण जो, हिन महिल मौक़ो आयो आहे हिनखे सिधो ॾेखारण जो, बदिलो वठण जो, हिनखे मां ठीकु ॿुधाईंदोमांसि। हा पोइ सत्संग बि कंदासीं, हाली कंहिंखे धोखो बि ॾेई था छॾियूं, हाली कूड़ ॻाल्हाए था छॾियूं, हाली मांस मदिरा जो सेवन करे था छॾियूं न, पोइ हली वेंदासीं बढ़िया एकादशीअ में बि। इहो रजो गुण माण्हूअ जा लक्षण आहिनि। ऐं तमो गुण माण्हू त चवंदो त छॾ पैसा कमाइण बि व्यर्थ आहे, सुम्ही पओ, हाली त निंड कर, वेठा आहिनि कमाइण वारा पाण ई कमाईंदा, मां त आराम कयां, निंड कयां, खावा पीआ मौज कयां, सुम्ही पवां। तमो गुण में त अञा तमस जो अर्थ छा थींदो आहे? तम यानी अंधकार। तमे गुण में अंधकार हूंदो आहे, मोह हूंदो आहे, छा करिणो आहे छा न करिणो आहे पतो न हूंदो आहे, प्रमाद हूंदो आहे जंहिंखे पतो ई न आहे छा करणु खपे छा न करणु खपे। दीर्घ सूत्रता उनखे चइबो आहे कि 5 मिंटे जे कम खे 50 मिंटे में करणु। चओ हरे राम। हरे राम। ॾिसंदा आहियो बचपन में अक्सर असां ईअं हूंदा आहियूं, ॿियनि खे छा चइजे, मां बि ईअं हूंदो हुउमि। 10 मिंटे जो कमु आहे सनानु करणु त पोइ कलाकु लॻी वेंदो उनखे। चओ हरे राम। हरे राम। 5-10 मिंटे जे कम खे 1 कलाकु लॻी वञे। बचपन में सनानु करणु वेंदासीं तलाउ ते त पोइ वरी 5 मिंटे जे सनान में कलाकु 1.5 कलाक न्यापा ईंदा, वापसि न ईंदासीं। पोइ सनानु करणु असां वेंदासीं, कढणु बाबा जन ईंदा असांखे उतां, पोइ उन्हनि जो भउ थींदो, पोइ डुकी घर ईंदासीं। त इहो सभु तमो गुण, पतो ई नथो पए माण्हूअ खे, जीवन गुज़रंदो थो वञे। कोई बीड़ी थो पीए, कोई तमाकू थो खाए, कोई नशो थो करे, कोई कुझु थो करे, कोई सुम्ही पियो आहे, कमु धंधो छॾे करे गपशप थो करे। इहो सभु छा आहे? इहो ई त जीवन जी बर्बादी आहे। शास्त्रनि में प्रमाद खे जीवित मृत्यु चयो वियो आहे। प्रमाद यानी जेको कमु करिणो आहे उहो न कयूं, जेको न करिणो आहे उहो कंदासीं। पढ़ाई लिखाई करणी आहे, दुकान जा खाता ठाहिणा आहिनि, कमु करिणो आहे, उहो बि न कंदा। भॼन त पोइ जी ॻाल्हि आहे। ईअं वेठा हूंदासीं, मोबाइल हलाईंदासीं, ॻाल्हियूं ॿोलियूं कंदासीं, जीवन गुज़री वेंदो। चओ हरे राम। हरे राम। कई संत महात्मा त निंड में बि भॻवान खे यादि कंदा आहिनि, यानी तमे में बि सतो गुण, अंदरि ई अंदरि सपना बि भॻवान जा। ऐं कई सत्संग ते वेही बि ॼण ईअं लॻंदो आहे कि खट विछाए ॾिजे उन्हनि खे। निंडूं अचणु लॻंदियूं, बिल्कुलु अखियुनि में निंड भरियल। चओ हरे राम। हरे राम। ईअं थो लॻे ज़बरदस्ती असां आया आहियूं, बिल्कुलु लड़ाई करे निंड सां अची पहुता आहियूं। सत्संग में वियूं त कमल जे गुलाब जे गुल वांगुरु बिल्कुलु टिड़जी वियो, होश में वियो, चौकन्ना थी करे वियो। भाई भले निंड पूरी न थी आहे, पोइ निंड वरी करे वठो, लेकिन सत्संग में वियो त पूरो पूरो जागी करे। चओ हरे राम। हरे राम। हरे कृष्ण। हरे कृष्ण। हा, इहो तमो गुण अथव, ॾाढो ख़तरो अथव भाई। सत्संग में निंड करणु अपराध आहे। ऐं कोई आस पास तो निंड करे त उनजे बगल वारे जो धर्म आहे त उनखे जागाए छॾे, हा न, उनखे चूंडी पाए उथारे। चूंडी पाइण जो अर्थ नव वारी चूंडी नथो चवां, जगाइण वारी। कि छा थो करे भाई, सत्संग में वेठो आहे, तोखे निंड कीअं थी अचे। चओ हरे राम। हरे राम। हरे कृष्ण। हरे कृष्ण। कई बार संत चवंदा आहिनि कीर्तन कयो, जेको कीर्तन न कंदो उनखे पासे वारे जी कसम अथव। हाणे कमाल जी ॻाल्हि आहे, पासे वारो त कीर्तन करे थो, ऐं जेको नथो करे वीचारो फाथो उहो जेको कीर्तन थो करे। इन करे त उनजी इहा बि ज़िमेदारी आहे, जेको नथो करे उनखे बि ध्यानु ॾे। सॼो कमु वीचारे वक्ता जो संतनि जो थोरी न आहे, पासे वारे जो बि कमु आहे। इहे सभु 3 गुणनि में खेल हली रहिया आहिनि। त
त इन जो विस्तार तव्हां भगवत गीता में पढ़ो, तव्हांखे ॾाढो सुठो लॻंदो, नओं नओं ज्ञान मिलंदो, आनंद बि ईंदो, जीवन जीअण जी कला मिलंदी, तव्हांखे पतो पइजी वेंदो हिन महिल मां कहिड़े गुण में आहियां। ऐं उनजो नतीजो बि भॻवानु ॿुधायो आहे त रजोगुण ॿधण वारो आहे, वरी वरी जनम मरण में किराइण वारो आहे, ऐं तमोगुण त भयंकर ख़तरनाक नरकनि में वठी वञण वारो, पशु पक्षी नांग कीट मृग जीव जंतु इन्हनि जे योनिनि में किराइण वारो आहे तमोगुण। ऐं सतो गुण जेको आहे उहो शुद्ध आहे, पवित्र आहे, उहो भॻवान सां मिलाइण वारो आहे, पर तॾहिं जॾहिं सत्य गुण जो अभिमान बि निकिरी वञे। सत्य गुण जो बंधन आहे कि सत्संग भजन कीर्तन करे उनजो अभिमान करणु, इहो बंधन आहे। हर गुण जो बंधन बि आहे, तमे गुण जो बंधन त ख़तरनाक आहे, ॾाढो नरक नतीजो जेको आहे, मोह आहे उनजो बंधन, अज्ञान बंधन आहे। रजे गुण जो बंधन लोभ लालच आहे, पर सत्य गुण जो जेको बंधन आहे उहो शुभ कर्म जो अहंकार आहे, अभिमान आहे, उन खां बचिणो आहे। दिखावो आहे, पाखंड आहे, उन खां बचिणो आहे। इन करे त्रिगुणातीत सतो गुण त ॾाढो सुठो आहे, उन बिना त कीअं मुक्ति थींदी, पर सत गुण मां असांखे उन जे बंधन खां न्यारो थियणो आहे, उनखे चइबो आहे त्रिगुणातीत। संत महात्मा ब्रह्म ज्ञानी टिनी गुणनि खां अतीत थी वेंदा आहिनि। त अहिड़ी तरह सां भॻवान खे भला इहे टे गुण कीअं प्रवेश करे सघंदा, इन करे उते इन्हनि जो प्रवेश न आहे। जहिड़ी तरह कागभूषणी महाराज जंहिं जॻह ते कथा कंदा आहिनि उते माया जो प्रवेश न आहे। कागभूषणी महाराज चवनि था त हे गरुड़ जी, हिते कथा कंदे कंदे मूंखे बीते 7 ऐं 20 हिते कथा कंदे कंदे मूंखे 27 कल्प गुज़री आहिनि। युग न कल्प, बीते कल्प 7 और 20 आहे, 7 ऐं 20 27। हरे राम। हिकिड़े कल्प में प्रलय थी वेंदी आहे। विभीषण महाराज खे बि कल्प जो राज मिलियल आहे। चवनि था मां कई बार ब्रह्मा जी खे बदिलंदे ॾिठो आहे, कई ब्रह्मा जी मुंहिंजे साम्हूं बदिलजी आहे। रामायण जे विश्राम में ॾाढी अद्भुत दुर्लभ कथा कागभूषणी महाराज जी ईंदी आहे। इन करे इते प्रवेश न आहे भॻवान वटि। ऐं जेको भॻवान सां जुड़ी वेंदो त पोइ उन जे साम्हूं बि टिनी गुणनि जो प्रवेश न थींदो, उहो बि बची पवंदो। सत्य गुण जो अभिमान उनखे न थींदो, दिखावो न ईंदो, लोभ न ईंदो। इन तरह सां ॿियो कोई तरीक़ो कोन्हे, हिकु ई तरीक़ो आहे कि भॻवान सां जुड़ी वञूं। सरल शब्दनि में चओ इहो ई तरीक़ो आहे। न त गुण ॾाढा ख़तरनाक आहिनि, हर जन्मनि में असां इन्हनि में फाथा आहियूं। चओ हरे राम। हरे राम। ऊर्ध्वम गच्छन्ति सत्वस्था, मध्यम तिष्ठन्ति राजसा, जघन्य गुण व्रतस्था, अधो गच्छन्ति तामसा। भगवान श्री कृष्ण चवनि था सत्संग भजन करण वारा ऊंचे ऊंचे लोक में वेंदा आहिनि, वैकुंठ में वेंदा आहिनि। ऐं जेके रजोगुण वारा आहिनि, थोरो घणो दान धर्म बि कंदासीं, थोरो घणो पाठ पूजा बि कंदासीं, ऐं पैसा बि कमाईंदासीं, संपत्ति बि खपे, जायदाद बि खपे, पोइ केर बि हुजे चाहे उहे वीचारा वरी जनम मरण में ईंदा आहिनि। चओ हरे राम। हरे राम। मध्यम तिष्ठन्ति राजसा, मध्य यानी मृत्यु लोक, बार बार जन्म मरण में ईंदा आहिनि। और जघन्य गुण व्रतस्था, पाप करण वारा, हिंसा करण वारा, नशो करण वारा, आलस्य में पंहिंजो जीवन गंवाइण वारा, चवनि था अधो गच्छन्ति तामसा, उहे ख़राब ख़राब जूणनि में, नरक में, अहिड़नि नतीजे में ईंदा आहिनि। इन करे इन्हनि खां बचणु खपे। हमेशह यादि रखो कहिड़े गुण में मां आहियां। चओ हरे राम। हरे राम। हरे कृष्ण। हरे कृष्ण। इन तरह भगवान जी शरण वठी करे असां माया खां बची भगवान मायापतीअ खे प्राप्त कयूं। इहा प्रार्थना बि श्री भगवान सां